रस जमाल खान कनाडा जो सफ़र कीअं रहियो? अदा बहादुर खान तमामु सुठो सफ़र रहियो। रस जमाल खान हाणे तव्हांजो छा इरादो आहे? अदा मुंहिंजो इरादो आहे त पंहिंजी सिंध धरती में अची पंहिंजूं आबादियूं ॿनियूं संभालियां। अदा हिते त वॾा रंग लॻा पिया आहिनि। हा दा ये रंग त पुराना शौक़ आहिनि पंहिंजा। इहो त हाणे तुम्हारो भाइटियो माशाल्लाह वॾो थी वियो आहे, इहे उन जा शौक़ आहिनि।